डॉक्टर साहब जेको तव्हां ॿुधायो त जेको फार्म बहाल थी वियो इलेक्शन सिंबॉल मिली वियो हिन वक़्तु तव्हां जेको आहे वर्क में फील्ड में निकितल आहियो त तहरीक लबैक जा जेके सूबाई या मरकज़ी क़यादत अवां सां राब्ते में आहे तव्हांखे का मुबारकबाद ॾिनी अथऊं तव्हां सां को जेको आहे त मुख़्तलिफ़ क़िस्म जो को जीअं कंट्रीब्यूशन या कम्यूनिकेशन आहे उन्हनि जो? हर हवाले सां साईं, हर हवाले सां अल्हम्दुलिल्लाह मरकज़ खां वठी सूबाई क़यादत खां वठी ज़ोन आहे, डिवीज़न आहे, अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जेको आहे न हर हवाले सां असां सां कोऑपरेट में आहिनि, बिल्कुलु आहिनि, इन में को शक न। त इसरार साहब ॾिसूं था पिया त पूरी मुल्की हवाले सां या सूबाई सतह ते बि त तहरीक जूं के ख़ासि सरगर्मियूं नुमायां नज़र कोन थियूं अचनि, माना हिकिड़ी तहरीक जेका आहे दॿिजी वई आहे, ज़ेरे ज़मीन क़यादत हली वई आहे, माण्हू जेको आहे उहो लहराइनि था, ड्रिजनि था, तहरीक जो नालो खणण खां, तहरीक जे हवाले सां कंहिं एक्टिविटीज़ में शामिलु थियण खां, एक्टिविटीज़ करण खां, त तव्हां उन साॼे सारे सुनहरे में जेको आहे त उहो सिर ते कफ़न ॿधी करे ॿाहिरि निकिता हो त तव्हांखे कुझु माण्हू डिॼारनि कोन था? साईं इहे मामलात असांजे लाइ का अहमियत नथा रखनि। असां जंहिं नज़रिए ते बीठा आहियूं, जंहिं नज़रिए ते कमु कयूं पिया, उहो आहे निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त असांखे कंहिं बि यहूद नसारा जो कोई बि निज़ाम नाहे घुरिजो, असांखे निज़ाम घुरिजे निज़ाम मुस्तफ़ा। जॾहिं निज़ाम मुस्तफ़ा मुल्क में निफ़ाज़ थी वेंदो त इनशाअल्लाह इहे शयूं क्लियर थी वेंदियूं। बाक़ी जेसि ताईं अवां चओ था त इहे मामलात बिल्कुलु आहिनि, अगरि काश मीडिया जेका तव्हां ॾिठो हूंदो, जेके वॾा वॾा एंकर आहिनि, हामिद मीर जो तव्हां बयानु साम्हूं वठो, ॿियनि जा बि काफ़ी आहिनि, इमरान रियाज़ हुजे, केर बि हुजे, कंहिंजा नाला खणो त उन्हनि वाज़िह चयो आहे अगरि तहरीक ते इहा सोशल मीडिया ऐं मीडिया जी पाबंदी न हुजे न, ऐं अगरि इहे शयूं आवाम ॾिसे त केतिरी पंजाब में या पंजाब खां हटी करे हर्ज़ गई। सो मसइलो आहे त इहे सॼियूं शयूं दॿाइण जी कोशिशि कई थी वञे, पर असांखे जेका हेल्प आहे, जेका मदद आहे न, उहा बारगाह रिसालत खां ऐं अलाह ऐं अलाह जे रसूल जी तरफ़ खां असां रूहानी तौरु इहा शइ महसूसु कंदा आहियूं त उहा मदद असांखे अल्हम्दुलिल्लाह मिले थी। बाक़ी जेको तहरीक जो कमु तव्हां चओ था, इन हवाले सां तमामु वॾो वसी कमु आहे, पर उनखे सिर्फ़ु हाईलाइट नथो कयो वञे, ॾेखारियो नथो वञे। अगरि इहा शइ थी वञे त इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदव त तहरीक जो कमु थिए पियो। इसरार साहब हिन वक़्तु जेको मुरवज असां वटि जेको सियासी सिस्टम आहे त उन में जेके हिकिड़ा कैंडिडेट हूंदा आहिनि उहे जेके नंढी कैटेगरी जा कैंडिडेट हूंदा आहिनि, जंहिंजो वोट बैंक घटि हूंदो आहे, उन ॾे वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कंदा आहिनि त तव्हां हथु खणो, कागज़ वापसि वठो या कंहिं तरीक़े सां असांजे हक़ में वियो। तव्हां ॾे बि के माण्हू आया, कुझु को ऑफर वग़ैरह ॾिनऊं या कोन? इहे बिल्कुलु कॉमन ॻाल्हि आहे साईं, इहो ईंदा आहिनि बिल्कुलु, उन्हनि जी हेठीं सतह जा माण्हू बिल्कुलु असांखे चवनि था, इहे सॼा मामलात हूंदा आहिनि, थींदा आहिनि, मुलाक़ातूं अची कनि था। अगरि को तॾे ते अचे थो, असांखे जेको आहे न मस्बत हिकिड़ो जवाबु ॾियणो आहे। बहरहाल उन्हनि खे असां क्लियर चई छॾियोसीं त बाबा अगरि नवाज़ लीग या पीपल्स पार्टी काई बि जमायत आहे, अगरि उनजो नुमाइंदो हथु खणंदो या वेहंदो या इन नज़रिए पंहिंजे तां हटी वेंदो, हे त हिकिड़ो चवनि था त बाइकाट कयूं था, हीअ शइ कयूं था। अगरि असल में इन जे पोयां के ॿियूं वजूहात आहिनि जेके माना क्लियर अचे मीडिया ते ॿुधाइनि नथा, उहो पंहिंजो उनखे कहिड़े अमल खे माना कहिड़नि लफ़्ज़नि में यादि कजे, त उन अमल खे ज़ाहिरी तौरु नथा आणनि। बाक़ी ज़ाहिरी चवनि था त बाइकाट कयोसीं, हीअ शइ कईसीं, असल में आहे नज़रियो विकिणणु। सो उहे अगरि पंहिंजो नज़रियो विकिणंदा, उन्हनि जी गदारी हूंदी पंहिंजे मरकज़ी पार्टी चेयरमैन सां। असांजो जेको नज़रिए तां हटणु, हथु खणणु, हिन नज़रिए तां परे थियणु, इहा गद्दारी आहे बारगाह रिसालत सां। सो इन जे करे अवां दोस्त बि दुआ कंदा कयो त अलाह पाक असांखे इन नज़रिए ते क़ाइमु दाइमु रखे। कॾहिं बि अगरि हिन नज़रिए खां हटी वञूं, ॿी ॻाल्हि आहे, अगरि नज़रिए ते बीठा आहियूं त उन टाइम असांजो जेको वेहणु आहे न, उहो बारगाह रिसालत सां गद्दारी आहे। इन खां अलाह पाक बचाईंदो असांखे। अच्छा, इहो इसरार साहब हिन वक़्तु जेका मौजूदा जेका वर्क आहे तव्हांजी इलेक्शन मुहिम आहे, उहा किथे पहुती आहे ऐं तव्हांजो जेके आहिनि उनजे हवाले सां छा तयारियूं आहिनि? असल में वर्क हले थी पई, जीअं ॿिया वर्क कनि था, मुख़्तलिफ़ ॻोठ जे वॾेरनि जे ओताकनि ते, बंगलोज़ ते, सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ो ॻोठ जो वॾेरो ख़रीद करिणो आहे ऐं उन मख़सूस माण्हुनि वटि वञी पंहिंजा प्रोग्राम्स कनि था। माज़रत सां असां इहो कमु कोन था करे सघूं। असांजी जेका वर्क आहे उहा हिकिड़ी आम ख़ुदा जे ख़ल्क़ जो जेको रेड़ी हलाईंदड़ आहे, रोज़मर्रा जो मज़ूर आहे, असांजी कोशिशि आहे त उन आम ख़ुदा जे ख़ल्क़ ताईं पहुची सघूं। कच्चे जा इलाइक़ा हुजनि, ॻोठ हुजनि, अल्हम्दुलिल्लाह उते असां विया आहियूं, पंहिंजो तहरीक जो पैगाम ॾिनो आहे ऐं अॻिते बि ॾींदा रहंदासीं। आम
ख़ुदा जी ख़ल्क़ खे। बाक़ी जेके हिन मुआशिरे जो जेको गंद इहो बर्पा कयूं वेठा आहिनि, इहो हिकहटी कयूं, इहे मख़सूस तबिको वॾेरो सरदारी जागीरदाराना निज़ाम, असां उनजो हिसो नथा बणिजी सघूं ऐं उन्हनि वांगुरु वर्क नथा करे सघूं। असांजी वर्क आम पब्लिक जे लाइ आहे। ठीकु आहे। इसरार साहिबु तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां जेको PS ते हिन वक़्तु सूबाई सीट ते कंटेस्ट था कयो, त तव्हांजो इहो फस्ट टाइम पीरियड आहे या अॻ में तव्हां सूबाई सीट ते उथी चुका आहियो? प्रीवियस जेका जनरल इलेक्शन थी हुई उन ते मां NA जो उमेदवार हुयुमि ऐं PS ते असांजा मौलाना चाकर। तव्हां माना जेको आहे बज़ाते ख़ुदि PS ते इलेक्शन कंटेस्ट कई आहे पहिरियां? PS ते कोन कई आहे, NA ते कई आहे। NA ते घणा दफ़ा कई आहे? NA ते हिकु टाइम मां उथियो आहियां, NA 193 ते। प्रीवियस जेका जनरल इलेक्शन हुई उन में मां NA जो उमेदवार हुयुमि। हिन चक्कर वरी पार्टीअ जो हुकुम थियो, उन्हनि चयो त बाबा तोखे ई बीहणो आहे कैंडिडेट, अगरि उन्हनि बीहारियो आहे त इनशाला बीहंदासीं असां। बीठा